हाणे सभु कमु तयारु थी वियो पर देग खे रधण लाइ काठियूं बि खपनि। हाणे काठियुनि जे लाइ हूअं देग में बचत न आहे, 200-250 बचत मां कहिड़ो फ़ाइदो। काठियुनि वारा पैसा बचायोसि न पोइ सही वाह थी वेंदी। हाणे काठियूं किथां अचनि, देग काठियुनि खां सवाइ रध बि कान। हा अरे हिते वेठा हो, झेड़ो थी पियो हाणे, झेड़ो थी सभु जी भाई हलो हलो कमु थी वियो। हाणे वाह वारो मसइलो हल थी वियो। जहिड़ो बेड़ो कोन्हे बाबा, देग जूं काठियूं खुटल हूं मुंहिंजो कहिड़े बहाने सां कढियूं पुर्त कयो रखो। अरे यार संगत में कम आयो बस। हलो हाणे रुगी अमरा अचे पंहिंजी देग खणे असांखे वरी ॿिया बि कम वांदा त न आहियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। दे ख़बर है देग तैयार आहे? बिल्कुलु मन माशूक गन बन ॾेई रखी अथमि। हाणे पंहिंजो गाॾो कराए खणी वञ। गाॾो त पोइ करायां थो, पहिरियां मां टेस्ट त कयां देग ठही की आहे। अरे असां उहे हजम हूं असांजो नालो ई गारंटी आहे। न बाबा न, मां टेस्ट करण खां सवाइ कॾहिं देग खणंदो ई न आहियां। अरे तूं हरू भरू चरिया हिन में ही टेस्ट कयासीं। मैं तुझे प्लेट रो खड़ा न बाबा नाराज छो तो थी यार। लाज़मी पैसा भरिया तुम तो टेस्ट तो कंदुसि न। खा कहिड़ो हाल आहे छा आहे? ॻाल्हि ॿुध हे चांवर ठहिया अथई, न मसालो आहे न लूणु आहे न गिह आहे, हे देग ठाही अथई। अरे बाबा उस्ताद असांजो 6 शागिर्द अथसि। हा 4 शादियुनि जो भतड़ ॾींदा आहिनि, 2 कांत पार ॾींदा आहिनि। शादियुनि वारा शादी ते विया, असां कांत प्यारा 2 रहियासीं, हिकिड़ो सरू ॿियो मां। हे कांत पहिरीं मानी ठाही अथई? हा बाबा कांत अहिड़ी त टमाटर खाए। अरे बाबा मुंहिंजे पोटे जी छठी आहे, उन लाइ मां भतड़ धरायो आहे। हा पोइ छठी आहे त मूंखे उस्ताद चवे हा त छठीअ जो कांत प्यारे कारीगर खां उहो भतड़ धराइनि न, उन में मुंहिंजो कोड़ो ॾोह त उस्ताद जो ॾोह आहे न। त हाणे मां छा कंदुसि? बत न लूण न मिर्च न मसालो। हाणे मुंहिंजी सलाह वठ। हा कुझु कोन्हे न, न का शइ कान्हे। 2 किलो खंड वठ। जेको महिमान खिट करे न मथां बुरके ॾिस, चए त ख़ुशीअ जो मौक़ो आहे, मिठो खाओ। अहिड़ो त चंपो न खाइजो। नज़ीर थुलो आहे किथे त अॼु मां हिनखे रोड ते किलींदुसि। हे हजम न अथसि मूंखे। बाबा मां सलाह भली ॾिनी अथमि, सलाह भली ॾिनी अथमि, वरी खंडरू ॻोल्हिया, वरी नओं ख़र्च कया। 2 किलो खंड 2 किलो खंड। न बाबा इहो मूंखे नज़ीर आहे किथे कि वियो काॾे।